खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूब। नाज़रीन, रतो देरो खां ख़बर शामिल कंदासीं। रतो देरो भरिसां पुलिस जी अध रात जो साफ़ी जे घर ते चढ़ाई चादर चौदीवार जो तक़दुस पामाल। पुलिस जी मुबैना इंसाफ़ ते एहतजाजी। रतो देरो भरिसां ॻोठ माई खान शहर जे रहवासियुनि ॾखण पुलिस जी मुबैना नाजाज़िन ख़िलाफ़ ऐं साफ़ीअ जे घर ते चढ़ाई करे घर जी चादर चौदीवार जो तक़दुस पामाल करण ऐं साफ़ीअ जे नौजवान भाणेजे खे बिलाजवाज़ खंभे खणी वञण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। सहाफ़ी राहिब शहर हिम्मत अली शहर हुर जमात शहर साखी अख्तियार अली शहर खैर मोहम्मद शहर अगवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे पुलिस गर्दी नामंजूर जी नारेबाज़ी कई वई। एहतजाज बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिननि जो त रिटायर्ड SHO ॾखण हुसैन शाहानी कुछ ॾींहं अॻु असांजे नौजवान मथां नाजाइज़ पुलिस जो कूड़ो मुक़ाबिलो ॾियण केस दाख़िल कयो। नौजवान जी शिकारपुर कोर्ट मां ज़मानत कराइण बावजूदि रिटायर्ड SHO हुसैन शाहानी बाख फुटे महल प्राइवेट हथियार बंद माण्हुनि खे साण करे असांजे घर मथां चढ़ाई करे असांजे नौजवान मीर पुट सैफुल्ला शर खे खणी वई आहे। असां पुर अमन ऐं मौज़िज़ आहियूं ऐं पुलिस बिलाजवाज़ असांखे हिरासा करे रहे, जेको अमल इंतिहाई ग़लति अफ़सोसनाक आहे। हिननि DIG लाड़काणो नासिर आफ्ताब ऐं SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ खां मुतालबो कंदे चयो त पुलिस जी नाजाइज़िन जो नोटिस वठी असांजे नौजवान खे आज़ादु करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं ॾखण थाणे ते मुक़ररु रिटायर SHO खे हटाए उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। SHO अमन अमान बहाल करण बदिरां पैसनि जे करे हितां जे शरीफ़ माण्हुनि खे बिलाजवाज़ तंग करे रहियो आहे। अदा मसइलो इहो आहे त असांजे छोकिरे मथां पहिरियां हिकिड़ो कूड़ो जेको आहे केस दाख़िल कयो वियो हुयो, जंहिंजी असीं जेको आहे शिकारपुर कोर्ट मां ज़मानत कराई। उन ज़मानत कराइण लेटर असां ॾखण थाणे ते असां लेटर ॾिनोसीं। अॼु सवेरे तक़रीबन 5:30 बजे हुसैन शाहानी कुझु प्राइवेट गाॾियूं ऐं कुझु प्राइवेट माण्हू खणी करे असांजे घर जे मथां रेड कई आहे। जेको असांजो दोस्त साहिब आहे राहिब शहर उनजी मौक़ुफ़ आहे त असां DIG साहिब खे बि अपील था कयूं, SP साहिब खे अपील था कयूं। हिकिड़ो रिटायर आहे, उहो माण्हू खे यरगमाल थो करे हरू भरू या पैसा ॾियो, माना हिन कई आहे कि ॾखण थाणे ते दलाली थो करे, कंहिंजे करे थो करे उहो ख़ुदा बहितर थो ॼाणे। असांजूं ज़ाती दुश्मनियूं बि आहिनि। माण्हू पुटनि सां विहारे ऐं जेको आहे सो विगे में वेठा आहिनि। असां उन खां पुछंदा बाबा असांजा दुश्मन खणी आयो आहे, केरु खणी आयो आहे? उन खां बावजूदि अॻ में छोकिरो उनखे असांजे खणी करे जेको FIR उन ते हुई कूड़ी FIR, उन कूड़ी FIR में उहो छोकिरो खणी करे